अल्लाह हर नबी के कुछ दुआउन जी इजाजत ॾिनी त दुआऊं घुरो मां तव्हां जो क़बूल कयां थो। कन हदीसुन में हिक दुआ जी ॻाल्हि आहे, कंहिंमें दावत जा लफ़्ज़ जमा जा आयल आहिनि। बहरहाल हर नबी खे दुआ जी मर्ज़ी वारी जेका वणे मसां दुआ घुरो। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो अल्लाह ताला मूंखे टिन दुआउन जी इजाजत ॾिनी। महबूब टे दुआऊं घुर, जेको वणई सो घुर तुंहिंजी दुआ के कबूल कयो वेंदो, रद्द कान थींदी। मदीने वारे फरमायो उहे मां टई दुआऊं टिन दुआउनि मां ॿ दुआऊं मां दुनिया में घुरी छॾियूं आहिनि, हिक दुआ मां लिकाए रखी आहे आख़िरत में घुरंदुसि। उहे टई दुआऊं जेके अल्लाह मुस्तफ़ा खे अता फरमायो, हुज़ूर उन में कंहिंजे लाइ ॿिए कंहिंजे लाइ कुझु कोन घुरियो। उन्हनि दुआउनि में बि मदीने वारे घुरियो त पंहिंजी उम्मत जी मग़फ़िरत ऐं बख़्शिश जो सवाल कयो। हुज़ूर फरमायो दुनिया में ॿ भेरा मां या दुआ घुरी आहे, अल्लाहुम्मा फ़िर लि उम्मती, अल्लाहुम्मा फ़िर लि उम्मती। ॿ दुआऊं थी वञो, हिक दुआ क़यामत जे ॾींहुं घुरंदुसि, अल्लाह खे अर्ज़ु कंदुसि मौला टिन दुआउनि जी तो इजाज़त ॾिनी हुई, ॿ त मां दुनिया में घुरियूं हूं, हिकिड़ी रहाए आयो आहियां, आख़िरत में घुरियां थो त मुंहिंजे उम्मत जी मग़फ़िरत फरमाए त जन्नत वठी वञा। हदीस पाक में चए थो हुज़ूर फरमायो अल्लाह मूंखे इजाज़त ॾिनी, महबूब ॿिनि शयुनि मां हिक खे पसंदि कर जेका वणे। भला कहिड़ी? अधु उम्मत तुंहिंजी बख़्शां थो बग़ैर हिसाब जे जन्नत में वठी वञ, बाक़ी अध सां हिसाब किताब अधु वठी वञ, अध सां हिसाब कयां या वरी शफ़ाअत वठो। हिसाब हलंदो रहंदो, शफ़ाअत हलंदी रहंदी। सुभान अल्लाह। हुज़ूर फरमायो मूं सोचियो जेकर अधु बख़्शराए वठी वञा त बाक़ी अधु जे पोइ फांसी पवे त काॾे वेंदी? हुज़ूर फरमायो मां अधु जी ॻाल्हि कोन ॿुधी, भला अधु मां कोन वठी ईंदुसि, हिसाब भली वठेनि पर मूंखे शफ़ाअत जो मक़ाम अता फरमाए। जेकॾहिं को फासे त मां हुनजी शफ़ाअत कयां, कंहिंजे मथां जहन्नम जो हुकुम जारी थी वञे त मां सिफ़ारिश कयां। मां अधु कोन वठी वेंदुसि, जो अधु त बख़्शराए वञा, बाक़ी अधु जे पोइ रहिजी वञे त पोइ माना शफ़ाअत जो बाब त बंदि थी वियो न। तंहिंजे करे हुज़ूर फरमायो त मां अल्लाह खे अर्ज़ु कयो मौला अधु जी ॻाल्हि कान्हे, मां अधु कोन वठी वेंदुसि, मां वठी वेंदुसि त सॼी उम्मत वठी वेंदुसि। तंहिंजे करे मूंखे शफ़ाअत घुरिजे। अल्लाह फरमायो मां उहो ठीकु आहे, मक़ाम शफ़ाअत तोखे ॾियां थो। हाणे जंहिंजो हिसाब थींदो, जेके फासंदा वञा, शफ़ाअत तूं कजां, बख़्शींदुसि मां। हुज़ूर फरमाइनि त अल्लाह हर नबी जे लाइ क़यामत जे ॾींहुं अशरगाह में मिंबर रखाईंदो। नबी ईअं न ईंदा, नबी वॾे शान सां ईंदा। चओ हर नबी जो मिंबर आहे। हुज़ूर फरमाईंदा मुंहिंजो मिंबर ख़ाली हूंदो, मां न वेंदुसि। अल्लाह फरमाईंदो महबूब तुंहिंजो मेंबर खाली आहे, न मौला मां न वेंदुसि। छो? मता ईअं न थिए जो मूंखे हुकुम थिए त जन्नत वञ ऐं पोइ वरी उम्मत मुंहिंजी पोइते रहिजी वञे, मां एसी ताईं मेंबर ते न वेहंदुसि जेसी ताईं पंहिंजे उम्मत जो पहिरियों मामिलो साफ़ न कराईंदुसि। अब अञा अहिड़े नबी जो मिलाद न मल्हायूं? चओ सुभान अल्लाह, बड़े आवाज़ सां सुभान अल्लाह।